शायरी सां करणु चाहियां थी। कंहिंजी शाइरी आहे? अलामा इक़बाल जी। ज़बरदस्त, यानी तव्हां ज़रूरु असांखे शेयर ॿुधायो। कभी रूह जब पैदा होती है जवानों में, नजर आती है उसको अपनी मंजिल आसमानों में। कभी रूह जब पैदा होती है जवानों में, नजर आती है उसको अपनी मंजिल आसमानों में। नजर आती है उसको अपनी मंजिल आसमानों में। शानी ये त इंतहाई तव्हां ख़ूबसूरत शाइरी। अलामा इक़बाल जेको आहे सो हफ़्त ज़बान शाइर आहे, पाकिस्तान में क़ौमी शाइर आहे। हुन जेका शाइरी आहे 7 ज़बान में कयल आहे। इहा उर्दू जो शाइर है। उका भी रूह जब बेदार होती है जवानों में तो उसको अपनी मंजिल आती है। जबरदस्त। हाणे ॻाल्हि इहा आहे त दुनिया में जेके माण्हू आहिनि, जिन्हनि माण्हुनि पंहिंजो नालो कमायो आहे मुख़्तलिफ़ फील्ड्स में, पंहिंजो सरगर्मियुनि में, इहा उका भी नज़र आहे, ईगल आई जेके चइबो आहे, उका भी नज़र इहा आहे त उन नज़र मथे आहे। वो दुनिया में जेके शयूं ॾिसे थो न, उहो शयूं डिफरेंट ॾिसे थो। उहो जेके माण्हू आहिनि दुनिया में तमामु थोरा माण्हू आहिनि जिन्हनि पंहिंजी मंज़िल जेका उन्हनि पहुची आहे उन्हनि खे उन्हनि पहुता ऐं उन्हनि जेके दुनिया में वरी जेके साइंसदान आहिनि जिन्हनि वॾियूं ईजादूं जेके दुनिया में अमल में आनियूं अॼु जेके तव्हां साम्हूं फ़ाइदो वठंदा। उका भी जेका रूह है, उका भी रूह जब बेदार होती है जवानों में, जवान माना इंसान, जवान माना उहे यंग, उहे नौजवान जॾहिं हू पंहिंजे पाण खे फील कंदा त असांखे अञा मथे वञिणो आहे। ऐं अॻियों जो बैत मिसरो आहे, कभी रूह जब पैदा होती है जवानों में, नजर आती है उसको अपनी मंजिल आसमानों में। हा हुनखे जेका पंहिंजी मंज़िल ते मथे नज़र ईंदी आहे। ऐं तव्हांजे साम्हूं इलाही सारा मिसाल आहिनि, पाकिस्तान में इलाही सारा मिसाल आहिनि जिन माण्हुनि स्ट्रगल कई आहे, जदोजहद कई आहे। उन्हनि माण्हुनि पंहिंजनि फील्ड्स में वरियूं जेके इज़तूं आहिनि, मान ऐं मर्तबा ऐं उहिदा ऐं तमगा माणिया आहिनि। असां वटि अहिड़ा इलाही सारा मिसाल आहिनि। असां मिसाल जी ॻाल्हि आहे, मलाला यूसुफ़ज़ई जेका आहे उहा नोबेल प्राइज़ याफ़्ता छोकिरी आहे, पाकिस्तान जी वाहिद छोकिरी आहे जेका नौजवान छोकिरी थी करे दुनिया में पंहिंजो नालो रोशन कयो नियाणियुनि जे तालीम जे हवाले सां। अहिड़ा खोड़ सारा ॿिया नाला आहिनि। अरफा करीम जो नालो आहे जंहिं IIT जी में नंढड़ी हिकिड़ी उमिरि में हुन दुनिया में तमामु वॾो पंहिंजो नालो कमायो। सो इहा बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि जेका सही आहे। इन बैत मां असांखे मतिलबु वठणु घुरिजे त असांखे पंहिंजे ज़िंदगी में कुझु अञा मथ भरो थियणो आहे, अञा असांखे वॾियुनि शयुनि ते ज़बरदस्त। हूअं अॼु तव्हां छा पाण कहिड़ी ॻाल्हि ते ॻाल्हाइणु चाहियो? गुड मैनर्स, सुठियुनि ॻाल्हियुनि ते, सुठियुनि आदतुनि। अच्छा तव्हां असांखे सम्झायो गुड मैनर्स के छा, तव्हां छा था सम्झो, कहिड़ा ॿार गुड मैनर्स में हूंदा आहिनि। ऐं जीअं अस्सलाम जेका ॿिया ॿार हूंदा आहिनि, ॿ ॿार मिलंदा आहिनि असां त उनखे अस्सलाम वालेकुम चयो। ऐं पोइ वरी इहो जॾहिं उनखे धकु लॻी वञे सॉरी चयो, ग़लती सां। ऐं जीअं ॿ माण्हू पाण ॿियनि सां ॻाल्हाइनि पिया त एक्सक्यूज़ मी चयो। ऐं जॾहिं कोई माण्हू सुम्हंदो हुजे घर में ऐं ॿार मिलनि पिया त शोर न चयो। इहा तव्हां तमामु सुठी ॻाल्हि कई आहे। इंसान ख़ासि करे ॿार में ऐं नौजवान में गुड मैनर्स मतिलबु सुठियूं आदतूं हुजणु खपनि। मिसाल सुठो इख़लाक़ हुजणु खपे। मिसाल जी ॻाल्हि आहे त जीअं मतिलबु माण्हू जी मदद करणु। हा माण्हू मदद करणु घुरिजे। अगरि तव्हां सम्झो त तव्हांजे करे कंहिंखे तकलीफ़ पहुती आहे मूंखे एक्सक्यूज़ मी या सो साल अगरि पाण माण्हू पिया ॻाल्हाइनि पिया तव्हांखे हुननि सां ॻाल्हाइणु ज़रूरी आहे त तव्हांजी ॻाल्हि कटींदो बि कोन। तव्हां एक्सक्यूज़ मी माना तव्हां इहा शइ करो त हू तव्हां सां मुतवजह थींदा। तव्हां मूंखे आई एम सॉरी आई हैव मूंखे तव्हां सां ॻाल्हाइणो आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त कुझु गुड मैनर्स या मिसाल जी ॻाल्हि तव्हां स्कूल मां अचो था, तव्हांखे होमवर्क मिलियो आहे, तव्हांखे टाइम ते करिणो आहे। ठीकु आहे, तव्हांखे उहो चाहे ओरल हुजे चाहे तव्हांखे रिटन में करिणो आहे, एक्सरसाइज लिखणी आहे तव्हांखे करिणो आहे। ठीकु आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त गुड मैनर्स में इहो बि आहे नंढो ॿार आहे न पंहिंजे टीचर सां कूड़ ॻाल्हाए न पंहिंजे पेरेंट्स सां। गुड मैनर्स में इहो बि आहे त माण्हू सुबुह जो सवेर खां ख़बर आहे स्कूल वञिणो आहे त सवेर तयार नाश्तो करे पंहिंजो बैग ठाहे, नाश्तो ठाहे ऐं
पंहिंजे सही टाइम ते स्कूल पहुचे त उहो ॾिसो ॿार जेको हूंदो उन ॿार जी स्कूल में रेस्पेक्ट थींदी उन ॿार खे टीचर भाईंदी या भाईंदो हुनखे तंहिंखां पोइ हुनखे माना पंहिंजे पाण खे हिकिड़ो हुनखे इहो फील थींदो त जेको मूं आउं जो कमु कयां थो ॿियनि खां कुझु बहितर कयां थो पोइ इहा तव्हां तमामु सुठी ॻाल्हि कई ऐं बेड मैनर्स बेड मैनर्स पाइनि उन्हनि खां बचिजे माण्हुनि खे कहिड़ा कहिड़ा पाण खे सवड़ो न हा सही ॻाल्हि आहे ऐं कंहिंसां बदतमीज़ी न बदतमीज़ी न कजे बिल्कुलु सही ॻाल्हि ऐं पंहिंजे घर खे साफ़ रखणु साफ़ खपे पाण खे बि साफ़ पाण खे साफ़ रखिजे घर खे बि साफ़ रखिजे ऐं कूड़ बि न ऐं ॻाल्हाइजे एनवायरनमेंट सही हूंदो हा ॿी वरी कूड़ बि न ॻाल्हाइजे हा मिसाल जी ॻाल्हि तव्हांजो कमु न थियो आहे बाबा पुछे थो मामा पुछे थी टीचर पुछे थो त तव्हां हुनखे चई छॾियो सर मूंखां इहो कमु कोन थी सघियो आहे मूंखां हीअ मजबूरी हुई ऐं न करे सघियो आहियां अॼु न कयो सुभाणे करे ईंदुसि त ज़िंदगी में कुझु न माण्हू ईमानदार हुजे न तव्हां वञे बताए कि रस्ते में कंहिंजी का शइ मिली थी वञे पेंसिल मिली थी वञे नोटबुक मिली थो वञे हेॾी किरियो पियो आहे त तव्हांजो फर्ज़ु आहे तव्हां पंहिंजे टीचर खे मैडम हीअ मूंखे मिलियो हो कंहिंजो आहे इहा शइ मुंहिंजी त कोन्हे न इहा तव्हां ॾिसो मुंहिंजी हुजे ॾेई छॾियो कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जेके असांखे उन आदतुनि खे इहे सुठियूं आदतूं आहिनि ऐं उन सां माण्हुनि जी पहचान थींदी आहे गुड मैनर्स ऐं बेड मैनर्स इन्हनि जो पाण में वॾो पाण में जेको आहे सो छा चवंदा आहिनि उहे हिक ॿिए खे शयूं सलाहियल हूंदियूं आहिनि हिक ॿिए खे शयूं ऐं इहो तव्हांजी लाइफ खे उहो ज़ाहिर कंदियूं आहिनि तव्हां कहिड़े क़िस्म अगरि तव्हांखे सुठा मैनर्स आहिनि तव्हां सुठा माण्हू आहियो अगरि गुड मैनर्स आहिनि लेकिन तव्हांखे टीचर बि कोन पाईंदो तव्हांखे पेरेंट्स बि तव्हांखे शायदि ओतिरो तव्हांखे अटेंशन न ॾेई सघंदो तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि कई आहे त ॿारनि खे हिन क़िस्म जी वॾी शइ जी ज़रूरत आहे थैंक यू वेरी मच ऐं सम्झां थो अॼु जेको पैगाम आहे त गुड मैनर्स ऐं बेड मैनर्स इहो बिल्कुलु ॿारनि जे लाइ असां सभिनि जे लाइ इहो तमामु सुठो मैसेज हूंदो थैंक यू वेरी मच वरी तव्हां कुझु चवणु चाहींदो पोइ हाणे इहो त पाण वरी सुभाणे मिलंदासीं के नवे मौज़ूअ सां तेसिताईं पाण वठंदा इजाज़त वॾी महिरबानी थैंक यू